हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। चूअर जमाली लांच मां किरी समुंड में ॿुॾी वियल मोहाणे जो 18 कलाकनि बाद लाश हथ आयो आहे। ॻोठ लालू कलमती वासी मींहुं वसायो केटी बंदर भरिसां मच्छीअ जो शिकार कंदे लांच मां किरी पियो हो। मक़ामी टोबुनि ऐं पाक नेवी जी मदद सां 18 कलाकनि जी ॻोल्हा खां पोइ संदसि लाश हथ कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। चूहड़ जमाली में लाश हथ कयो वियो आहे। चूअर जमाली में लांच मां किरी समुंड में ॿुॾी वियल मोहाणे जो 18 कलाकनि बाद लाश हथ आयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। ॻोठ लालू कलमती वासी मींहुं वसायो केटी बंदर भरिसां मच्छीअ जो शिकार कंदे लांच मां किरी पियो हो। मक़ामी टोबुनि ऐं पाक नेवी जी मदद सां 18 कलाकनि जी ॻोल्हा खां पोइ संदसि लाश हथ कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। चूहड़ जमाली मां लांच मां किरी समुंड में ॿुॾी वियल मोहाणे जो 18 कलाकनि बाद लाश हथ आयो आहे। ॻोठ लालू कलमती वासी मींहुं वसायो केटी बंदर भरिसां मच्छी जो शिकार कंदे लांच मां किरी पियो हो। मक़ामी टोबुनि ऐं पाक नेवी जी मदद सां 18 कलाकनि जी ॻोल्हा खां पोइ संदसि लाश हथ कयो वियो आहे।